हाथ मिला, हाथ मिला, हाथ मिला। काटना नहीं, बस हाथ मिला ना। और भाई इसने हाथ मिला दिया। नाना पाटेकर बनी जाओ। नाना पाटेकर, ये नाना पाटेकर। दोस्तों तित्रन में वॾो फ्रॉड तोले इन्हनि खे नशो कराए ऐं विहारे छॾींदा आहिनि ऐं जंहिंमहिल घर वठी वेंदा आहियूं असां पैसनि में त उते वरी ख़बर पवंदी आहे जंगली आहिनि। वॾो फ्रॉड आहे हिननि में। दोस्तों काफ़ी ॾींहंनि खां कुझु दोस्त मूंखे कमेंट कनि पिया त इमरान भाई तित्रनि जे बाज़ार में वञो ऐं तित्रनि जा अघु असांखे ॿुधायो। त दोस्तो मां तित्रनि ॾे बि अची वियो आहियां। हे अछड़ो तित्र था चवनि, हाथेलो अथसि, मतिलबु चक बक बि नथो हणे ऐं 8000 थो चए। परियों जेको दोस्त आहे उहो बि 8000 थो चए। ॿई नर आहिनि ऐं ॿोलनि बि था। मतिलबु हिते हीअ जेका बाज़ार आहे इहा वरी तित्रनि जा ऐं तित्रनि जी बाज़ार में वरी मतिलबु हे कमु जेको आहे पठाण इलाही था कनि। तित्रनि जो जेको कमु आहे न उहो पठाण वरी इलाही था कनि। हे कारो तित्र मूंखे जंगली थो लॻे। दोस्तो हिननि में ॾाढो फ्रॉड आहे। तित्रनि खे बि थोरो चर्स या कुझु नशो था कराइनि। उहे सुन वेठा आहिनि। जंहिंमहिल घर वठी माण्हू वञनि था त भाउ जंगली था निकिरनि। मतिलबु वॾो फ्रॉड आहे। हिननि पखियुनि में बि वॾो फ्रॉड आहे। हे साम्हूं ॾिसो था, हे पिंजरा पिया आहिनि। हे तक़रीबन पठाण जेके आहिनि न इहो कमु था कनि, मतिलबु हिननि तित्रनि जो। जोड़ा 12,000 का। दोस्तों 12,000 जो जोड़ो तो ॾे पर 8-9 में ॾेई छॾींदो। ये काला जोड़ा कितने का है? 12,000। और ये सफ़ेद वाला देसी है मेरे भाई। कबूतरनि ते वॾी रश लॻी पई आहे। वॾा शौक़ीन आहिनि ॾिसो। दोस्तों हिननि जो हिकिड़ो कबूतर उॾामी वियो आहे मथे ऐं अला कर मिलनि। दोस्तों वाहिद परिंदा आहिनि जिन जा शौक़ीन मतिलबु ॿार बि हूंदा आहिनि ऐं वॾा बि हूंदा आहिनि। सो हे बीठा अथव ॾिसो, कलसरा, गजरा ऐं खेरा ऐं अछा। हे ॾिसो दोस्तो, कबूतर मतिलबु हिन वटि इलाही सुठा आहिनि। हे ॾिसो था तव्हां, कुझु हेॾे बि वेठा आहिनि। हेॾे वरी नंढा नंढा पठा आहिनि, बच्चा आहिनि। हे पठा आहिनि, हे जेके आहिनि न हे पठा आहिनि। हे शौक़ीन ई सम्झंदा हूंदा जेके कबूतर जा शौक़ीन हूंदा। गोल्डन है ना। ये कितने का एक बच्चा है? 1000 रुपये का। 1000 रुपये का? 1000 जो एक बच्चो आहे गोल्डन जा बच्चा आहिनि। दोस्तों असांखे वरी कुझु मुनफरिद कबूतर मिलिया आहिनि। हे ॾिसो था, हिन जे मुंहं ते बि जेके आहिनि पर आहिनि। हे खाईंदा पीअंदा कीअं हूंदा, हिननि खे नज़र कीअं ईंदो हूंदो दाणो। हे ॾिसो था तव्हां, हिन जी मुंडी सॼी बंदि आहे सभिनी जी। हे ॾिसो, थोड़ा दूर जाता तो फिर गया। नहीं यार, लोग नहीं देते, पकड़ते ना, भाई को पता होगा, नहीं देते, पैसे मांगते हैं। तो भाई से बात कर लेते कि रेट क्या है और ये नस्ल कौन सी है? व्हाइट जावा की डिमांड कर रहे हैं 8,500 रुपये, सही है। ग्रे जावा की डिमांड कर रहे हैं 6,000 रुपये, सही है। और उसके बाद फोन जावा की जो डिमांड कर रहे हैं 37,000 रुपये। ओपल जावा की जो डिमांड कर रहे हैं सर 27,000 रुपये। अल्बाइनो जावा की डिमांड कर रहे हैं 25,000 रुपये। इसी के अंदर शाफ्टेल है मौजूद हमारे पास। शाफ्टेल की जो डिमांड कर रहे हैं 7,000, 8,000 और 10,000 रुपये, सही है। शाफ्टेल नीचे, शाफ्टेल ये फ़ोन के साथ डले हुए। अच्छा हाँ सही, ठीक है। तो भाई ने पूरी डिटेल बता दी और भाई का कांटेक्ट नंबर ये है, जिसको भी कांटेक्ट करना है ये भाई का नंबर है। और ये पुराना बंदा है, ये अब नज़र आ गया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आप भी माशाल्लाह बहुत पुराने हैं। और मैं लॉरी और कुछ आपके चैनल पे जो है मेरी पुरानी वीडियो भी होंगी। जी जी, लॉरी, काकटू वगैरह ये भी सेल करता था। हाँ बिल्कुल बिल्कुल। अल्हम्दुलिल्लाह टोटल बर्ड्स पे काम करते हैं। जावा पे थोड़ा सा नाम ज़्यादा हो गया है तो जावा पे ज़्यादा फोकस कर। माल ज़्यादा आ रहा है जावा से माल ज़्यादा आ रहा है तो जावा पे ज़्यादा लगे हुए। अच्छा, ये कांटेक्ट नंबर, ये इस पे आपका नंबर है ना? जी सर, ये मेरा ही नंबर है। तो हमारे चैनल के तो से कोई आएगा तो थोड़ा बहुत रहती सेल इंशाल्लाह ताला कोशिश करेंगे अपनी ज़ात से कि उसको पूरा गाइड करें, पूरा उसको जो है पूरा ताउन। जो नया शौकीन होगा उसका पूरा गाइड भी करेंगे। तो दोस्तों तव्हांखे इहो इलाही फ़ाइदो आहे त दोस्त तव्हांखे गाइड भी कंदो। त मतिलबु हिननि जा बच्चा कीअं थींदा, खाईंदा छा आहिनि ऐं पूरी रियायत कंदा असांजे चैनल जे हिसाब सां तव्हां वेंदव त। किंग ऑफ संडे बर्ड्स मार्केट हे वेठा अथव इमरान हाशमी। खुश आहे, ठीक ठाक? इलाही ॾींहं खां पोइ मुलाकात थी आहे न? मुलाकात बहुत दिनों के बाद हुई है। बहुत दिनों के बाद हुई है भाई। तुम बिजी हो भाई, इतने बिजी हो, हर यूट्यूब के चैनल पे तुम खड़े हो, अब हम क्या करें भाई? तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा। अल्लाह ना करे भाई, अल्लाह करे अल्लाह पाक सबको कामयाबी दे। दोस्तों हिन वटि इलाही क़िस्म जा बर्ड्स आहिनि। मतिलबु फिंच जे हिसाब सां हिन वटि जेका नस्ल आहे न, तक़रीबन मां सम्झां मार्केट में कंहिं वटि न हूंदी। ये चुप है,
ऐं गाइड बि कंदा आहिनि, पैसा बि घटि सही रेट सां ॾींदा आहिनि। झिरकियूं तव्हां झिरकियूं सम्झंदा हूंदव, पर असां हिननि खे वरी माना ईअं सम्झो फिंच ते इंग्लिश में चवंदा आहिनि, पर महांगियूं बि आहिनि, सस्तियूं बि आहिनि हिननि वटि। ऐं हे बच्चा बि कंदियूं आहिनि, हिननि में वॾी कमाई आहे। इहे जंहिं महिल पालींदव त तव्हांखे ख़बर पवंदी। सभिनी खां महांगी हीअ वेठी अथव, पोइ हीअ लेडी गोल्डन चवंदा आहिनि हिन खे। दोस्तो हे कार्ड बि तव्हां वटि अची वियो आहे, जंहिं अते खे हिन सां कॉन्टेक्ट करिणो आहे अची सघे थो। ऐं यूट्यूबरनि जी लाइन लॻी पई हूंदी आहे हिते। भाई कैसे हो? ठीक ठाक। किस चैनल से आए हो आप? भाई हमारा यूट्यूब चैनल है ज़ोहैब बर्ड्स और ये है नट बोल्ट। तो भाई इनको भाई सलाम करते हैं, बहुत अच्छा काम कर रहे हैं भाई, लगे रहे भाई सलाम। लगे रहो। थैंक यू भाई, थैंक यू। दोस्तों हिननि जे चैनल खे बि सब्सक्राइब कजो, लाइक कजो, हिकिड़ी नज़र ज़रूरु हणिजो। ॾाढा सुठा छोकिरा आहिनि, सुठी वीडियो ठाहींदा आहिनि परिंदनि जे बारनि में। थैंक यू। दोस्तों हे मुंहिंजो दोस्त आहे शेख साहब, ऐं शेख साहब वॾो बिज़ी लॻो पियो आहे यूट्यूब ते बि ॾिसो था। हींअर फ़िलहालु मुलाक़ात नथा कयूंसि, कमु पंहिंजो करे पाण अॻिते था हलूं। ॿिया बि तव्हांखे पखी ॾेखारियां थो। हे पखी बि ॾिसो। ओ असलम बेड़ा, अरे कैसे हो? हवाए नाना पाटेकर बि मिली वियो आहे हिते। मां हिननि जा नाला रखी छॾिया, नाना पाटेकर, शाहरुख खान, इमरान हाशमी, ये मैंने नाम रख दिए। तूने मोहब्बत में रखा भाई। ॾाढा माना हिन मार्केट में बहितरीन क़िस्म जा दोस्त मूंखे मिली आहिनि। नाना पार्टिकल बनी जाओ। नाना पाटेकर, ये नाना पाटेकर बर्ड्स मार्केट के किंग है ये भाई, नाना पाटेकर। भाई इसको देख लो, ये हो सकता है कल फिल्मों में चला जाए। आज देखो मैंने जो है ना फुल ऑरेंज लेकर आया हूँ। फुल ऑरेंज, अरे हाँ यार ये तो, फुल ऑरेंज लेकर। अरे वाह भाई, ये अभी मैं देख रहा हूँ वाकई फुल ऑरेंज में 200 बैठा था हिन वटि। 10,000 का माल है, लेकिन आपके कॉल के हवाले से 28,000 में दे दूंगा। 2000 घटि थो करे असांजे चैनल जे हिसाब सां, उहो 30,000 जो आहे, 2000 घटि थो करे। हे गोल्डन में जेके वेठा आहिनि, हिन वटि बि फिंचूं जेके ॾिसो न, हर क़िस्म जूं पयूं आहिनि। फिंचुनि जो हे बि मास्टर आहे, ऐं हे पुराणा आहिनि। हिकिड़ो हे पुराणो आहे, हिकिड़ो हे परियों बीठो आहे शाहरुख खान, इहो बि पुराणो आहे। परियों इमरान हाशमी, नाना पाटेकर, 3 जोड़ियूं असां वटि मिली वयूं। वाह दोस्तों काफ़ी अरसे खां कुझु माण्हू वरी कमेंट्स कनि पिया त इमरान भाई मच्छियूं नथा ॾेखारियो अॼुकल्ह तव्हां। त दोस्तों असां अची विया आहियूं, तव्हांखे मच्छियूं बि ॾेखारियूं था। ऐं मच्छियुनि जो हे उहो क़िस्म आहे जेका माना हिकिड़ी मच्छी तक़रीबन 1200 रुपए जी आहे। हीअ जेका मां तव्हांखे ब्लू थो ॾेखारियां पर्पल कलर में, इहा अथसि 4-5 अथसि, भॼी थियूं वञनि। हे ॾिसो हे ऐं हिननि में हिकिड़ी ॿी मच्छी आहे, उहो बि मां तव्हांखे एंड में ॾेखारियां थो। हे ॾिसो। अच्छा दोस्तों हिननि मच्छियुनि खे कलर थियल अथव। हे चाइना जूं जेके कलर थींदा आहिनि न, उहे हिननि मच्छियुनि खे कलर था कनि। इन कलर जूं आहिनि न, हे शीशनि में पाणिनि में ख़ूबसूरत थियूं लॻनि। हे अथव कलर थियल, ओरिजिनल न आहिनि। बाक़ी हे ओरिजिनल आहिनि। हे वाइट जेके आहिनि न, इहे ओरिजिनल आहिनि ऐं झुंड में हलंदियूं आहिनि, माना गॾु थी ऐं पोइ घुमंदियूं आहिनि तमामु घणियूं ख़ूबसूरत। हे चाइना जूं अथव, हे कलर थियल आहिनि सॼा। बाक़ी हे पापलेट, हो चइबो आहे न, छा चइबो आहे, पलो मच्छी, कहिड़ो गानो मशहूरु बि आहे, हे उहा मच्छी अथव पलो। बहरहाल दोस्तों हे तव्हांखे मच्छियूं बि ॾेखारे छॾियूं। ऐं हे मच्छियुनि जी सरदार अथव, चुरे ई नथी, लॻे थो डमी आहे। अच्छा डमी आहे। दोस्तों हींअर जेके मां तव्हांखे तोता ॾेखारींदुमि न, उहे ज़ालिम मतिलबु सफ़ा हिन जा वापारी बि ज़ालिम आहिनि। ऐं 20,000, 30,000, 40,000, 50,000 जो हिकिड़ो तोतो आहे, उहो मां तव्हांखे ॾेखारियां थो। जीअं हे आहे इहो, ऐं ॿिया मां तव्हांखे ॾेखारियां थो। दोस्तों हिनखे क्रिमिनो चवंदा आहिनि, ऐं घटि में घटि हे 60,000 जी जोड़ी आहे। हे 25,000 जो अथव हिकिड़ो। ऐं हे अल्बाइनो मतिलबु 20, 25, 30,000 खां घटि हिकिड़ो तोतो न आहे। हे सस्ता आहिनि थोरा, पर हे जेके मां तव्हांखे ॾेखारियां न 20, 25, 30,000 खां घटि हिकिड़ो बि न आहे। जेके बि ॾेखारियां थो मां तव्हांखे, हे सभु हे जेके आहिनि, हिननि खे लव बर्ड चवंदा आहिनि, पर तमामु महांगा आहिनि। हे बि हे अल्बाइनो रेड आहे, वाइट आहे, ब्लैक आहे। हे वरी ॾिसो मार्केट में असांखे छा नज़र आयो आहे। दोस्तों हे लटा केॾा सुहिणा पातल अथसि, आहे भोली, पर लटा ॾिसो केॾा कल्चरल पर आया अथऊं, थर वारे कल्चर जा लटा पातल अथसि। भाई कह रहा है हाथ भी मिलाएगी। देख भाई हाथ मिला, हाथ मिला, हाथ मिला, हाथ मिला। काटना नहीं, बस हाथ मिला ना। पर भाई इसने हाथ मिला दिया, काटेगी तो नहीं ना। बाल भी कटवा लिए भाई इसने, ड्रेस वेस भी अच्छा पिया है, कल्चरल ड्रेस पहना हुआ है। क्या बात है भाई। ये क्या है आपके हाथ में? अरे वाह, ये नरे मादा है। ये कितने की है? 5-6 हज़ार। 5-6 हज़ार में, 5-6 हज़ार में। ये जब छोटी होगी ना, जब छोटी होगी 5-6 हज़ार में मिल जाती होगी। अरे वाह भाई वाह, ड्रेस तो अच्छा पहना है भाई, आगे पीछे से देख लो यार, क्या तो ड्रेस पहना हुआ है। दोस्तों गर्मी लगी थी भैया, असां वटि वरी 2 हे अच्छी आहिनि, असां वटि 2 फीमेल हुयूं, 2 मेल वरिता आहिनि। सो हिननि जी नस्ल सुठी आहे।
हाणे हलूं था घर। त दोस्तों तव्हांखे वीडियो कीअं लॻी इहो कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो ऐं जेकॾहिं सुठी लॻी हुजे त भाउ जे चैनल खे लाइक करे छॾिजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़। अरे लाओ हेॾे अरे हेॾे हेॾे अरे हेॾे आ हेॾे हेॾे अरे हेॾे 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 अरे बीह त सही किन्ना बीह त सही।